मुंहिंजो नालो जया मेहताणी आहे। मां दुबई में रहंदी आहियां ऐं हिकु नर्सरी हलाईंदी आहियां। मूं वटि ऑलमोस्ट 2.5 साले खां वठी 5 साले तक जा ॿार ईंदा आहिनि ऐं हर कम्युनिटी जा ॿार आहिनि। सिंधी, हिंदी, गुजराती, तमिलियन, कोंकणी एंड सो ऑन। हिकु ॻाल्हि मूंखे ॾाढो दुख ॾींदी आहे, बीइंग अ सिंधी, सभु कम्युनिटीज़ जा ॿार, सभु कम्युनिटीज़ जा ॿार जेके आहिनि उहे सभु पंहिंजी पंहिंजी लैंग्वेज में ॻाल्हाईंदा आहिनि, सभु पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाईंदा आहिनि। पर जेके असांजा सिंधी ॿार आहिनि उहे कॾहिं सिंधी में कान ॻाल्हाईंदा आहिनि, न को पंहिंजे माउ पीउ सां, न को असां सां। हिकु टीचर उन्हनि खे हिंदी, इंग्लिश सभु लैंग्वेज सेखारे थी सघे, पर मातृभाषा आहे जेको उहे पंहिंजे माउ पीउ खां ई था सिखी सघनि। त अॼु इहा मुंहिंजी दरख़्वास्त आहे तव्हां सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि सां कि तव्हां पंहिंजे ॿारनि सां घर में सिंधी में ॻाल्हायो, उन्हनि खे सिंधी सेखारियो, उन्हनि खे एनकरेज कयो। छो जो एतिरा नंढा ॿार 8-10 लैंग्वेजिस आराम सां था ॻाल्हाए सघनि। उन्हनि जो जेको ब्रेन आहे उन हिसाब सां डेवलप थींदो आहे, अॻिते उन्हनि खे उहो ॾाढो यूज़फुल बि थींदो आहे। छो जो अगरि पाण सिंधी न ॻाल्हाईंदासीं त असांजी जेका सिंधी भाषा आहे उहा हिन प्लानेट तां ई डिसअपेयर थी वेंदी। जस्ट इमेजिन कि को सिंधी न हुजे हिन धरती ते। त अॼु तव्हां सभु प्रण कयो कि असां सभु पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ॻाल्हाईंदासीं, सिंधी प्रमोट कंदासीं ऐं उन्हनि खे सिंधी सेखारींदासीं, ताकि असांजी सिंधी भाषा आहे जेका हमेशह जे लाइ क़ाइमु रहे। जय झूलेलाल।